ख़बर शामिल कयूं पिया मीरपुर साकिरू खां। हाई स्कूल करमपुर जी बिल्डिंग ज़बून हालीअ जो शिकार। रात देर सां धमाके सां किरी पई। 3 कमरा ऐं हेडमास्टर जी आफिस जा चापड़ किरी पिया। उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हयातुनि खे ख़तरो। हाई स्कूल जे उस्तादनि अज़ीज़ शोरो, सलीम ख्वाजा, आज़म कलमती, अब्दुल रज़ाक बलोच ऐं ॿियनि जो शागिर्दनि सां गॾु एहतजाज। बिल्डिंग जी मरमत जो मुतालबो। स्कूल जी बिल्डिंग जे गुज़िरियल काफ़ी वक़्त खां मरमत नाहे थी। बिल्डिंग जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उस्तादनि ऐं शागिर्दनि जी हयातियूं ख़तरे में पियल आहिनि। हुननि चयो त स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल बणियल आहे, कंहिं बि वक़्तु जानी नुक़सान थी सघे थो। उन्हनि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते स्कूल जी मरमत कराए असांजूं ज़िंदगियूं बचायूं वञनि। रिपोर्ट कराए परवेज़ अयाज़ अली कबोल, बे न्यूज़ मीरपुर।